إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون وأوفوا بعهد الله إذا عاهدتم ولا تنقضوا الأيمان بعد توكيدها وقد جعلتم الله عليكم كفيلا إن الله يعلم ما تفعلون ولا تكونوا كالتي نقضت غزلها من بعد قوة أنكاثا تتخذون أيمانكم دخلا بينكم أن تكون أمة هي أربى من أمة إنما يبلوكم الله به وليبينن لكم يوم القيامة ما كنتم فيه تختلفون ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن يضل من يشاء ويهدي من يشاء ولتسألن عما كنتم تعملون ولا تتخذوا أيمانكم دخلا بينكم فتزل قدم بعد ثبوتها وتذوقوا السوء بما صددتم عن سبيل الله ولكم عذاب عظيم ولا تشتروا بعهد الله ثمنا قليلا إنما عند الله هو خير لكم إن كنتم تعلمون ما عندكم ينفد وما عند الله باق ولنجزين الذين صبروا أجرهم بأحسن ما كانوا يعملون من عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم أجرهم بأحسن ما كانوا يعملون فإذا قرأت القرآن فاستعذ بالله من الشيطان الرجيم إنه ليس له سلطان على الذين آمنوا وعلى ربهم يتوكلون إنما سلطانه على الذين يتولونه والذين هم به مشركون اللهم صل على سيدنا وعلى محمد وآله وصحبه أجمعين اللہ سے فرمائے تو إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي बेशक अल्लाह हुकुम करे तो इंसाफ़ जो एहसान जो ईताए ज़िल क़ुर्बा ऐं क़िराबत वारनि खे ॾियण जो वयना अनिल फ़हशाइ वल मुनकर ऐं रोके थो बेहयाई खां ऐं
बेवकूफ़ी खां ऐं सरकशी खां, रोके थो बेहयाई खां, बेवकूफ़ी खां ऐं सरकशी खां। याइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। अल्लाह तव्हांखे वाइज़ करे थो, सम्झाए थो जीअं तव्हां नसीहत वठो। अल्लाह तव्हांखे नसीहत वाइज़ थो करे जीअं तव्हां नसीहत वठो। कुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला बार बार अहकामात दोहराया आहिनि, ॿुधाया आहिनि, सम्झाया आहिनि। अल्लाह से फरमायो कुरान इहो तिबियान लिकुल्लि शइ, हर शइ जो इल्मु तिबियान आहे। उन तिबियान खे अल्लाह तबारक व तआला हिन आयत में गोया कि हिकिड़ी आयत में उन तिबियान खे ज़िक्र फरमायो आहे। जीअं रिवायात में अचे थो, हज़रत साहबा किराम फरमाइनि था हर ख़ैर ऐं शर जो बयान अल्लाह तबारक व तआला हिन आयत में आंदो आहे। गोया कि अक़ीदो, ख़ुल्क़, नियत, अमल सुठो या ख़राबु, अहिड़ो कोई बि अमल न आहे जेको अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे चंद अल्फाज़ में दाख़िल न कयो हुजे। जीअं त हिन आयत में अल्लाह तबारक व तआला टिनि शयुनि जो ज़िक्र फरमायो, अदुल, इहसान, ईता ज़िल क़ुर्बा। अदल जो मतिलबु आहे त माण्हू तमामु पंहिंजा अक़ाइद, आमाल, अख़लाक, मुआमलात ऐं जज़्बात इत्तिदाल ऐं इंसाफ़ जे तराज़ू में तोरे, इफ़रात या तफ़रीत खां कोई बि उनजो पलड़ो न झुके, सख़्त में सख़्त दुश्मन हुजे उन सां मामिलो करे त बि इंसाफ़ जे दामन खे न छॾे, ऐं उन माण्हू जो ज़ाहिर ऐं बातिन हिकिड़ो ई हुजे, ऐं जेका ॻाल्हि पंहिंजे लाइ पसंदि नथो करे पंहिंजे भाउ जे लाइ बि पसंदि न करे। इहो अदुल आहे। इहसान, उन खां बाद फरमाई इहसान। इहसान जी माना इंसान बज़ाते ख़ुदि नेकी ऐं भलाई करे ऐं ॿियनि जो भलो घुरे। मक़ाम अदुल इंसाफ़ खां थोरो अञा मथे बुलंद थी करे अफ़ू ऐं दरगुज़र ऐं तरहुम इख़्तियार करे। मतिलबु इन जो ॿियो हिकिड़ो अञा वधीक वज़ाहत ई आहे त माण्हू फ़राइज़ अदा करे, फ़राइज़ खां पोइ माण्हू नवाफ़िल जे तरफ़ मुतवजह थिए। इहो थी वञे इहसान। अदुल ॼण गोया कि फ़राइज़ थिया, इहसान गोया कि नवाफ़िल थिया। माना फ़राइज़ बि अची विया ऐं नवाफ़िल बि हुन सां गॾु अची विया।
ऐं इहा ॻाल्हि सम्झे त जेका बि को माण्हू भलाई करे थो अलाह से उनखे ॾिसे थो। ज़रूरु उन भलाई जो जवाबु भलाई जी सूरत में अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां उनखे मिलंदो। जीअं त क़ुर शरीफ़ जी आयत इनखे अञा चिटो करे थी त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। ऐं इहसान जी माना ॿी जेका हदीस पाक इहा कई, जीअं सहाबा किराम पुछा कई त बल इहसान या रसूल अल्लाह, ये अल्लाह जा रसूल इहसान छा आहे? फरमायूं ताबुद रब्बक कअन्नक तराह फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक। इबादत कर अल्लाह जी ॼण त तूं हुनखे ॾिसे थो, ॼण त तूं हुनखे ॾिसे थो। अगरि इहो तोखे मक़ाम नथो मिले छो त इहो मक़ाम ग़ैर इख़्तियारी आहे, अगरि हिन ते तूं ग़ैर इख़्तियारी मक़ाम ते पहुची नथो सघें फ़इन्नहु यराक, इहो इख़्तियारी मक़ाम उहो तूं हासिलु कर जेको तुंहिंजे इख़्तियार में आहे, तुंहिंजे वस में आहे, त अलाह तोखे ॾिसे थो। बसि मां उनजे साम्हूं आहियां, अलाह मूंखे ॾिसे थो। जहिड़ो बि अमल करे, मामलात हुजनि इबादात हुजनि, इहो उनखे ज़हन में रखणु घुरिजे त अलाह से मूंखे ॾिसे थो। इहसान जी हिकिड़ी माना इहा ई आहे। ॿी माना जेका आहे ख़ुदि क़ुर शरीफ़ कई त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। इहसान जो बदिलो इहसान। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में मन लम यशकुर अन्नास लम यशकुरिल्लाह, जेको कंहिं माण्हू जो शुक्रियो अदा नथो करे उन गोया कि अलाह जो बि शुक्र अदा न कयो। यानी एहसान फरामोश। हिकिड़ो एहसान इहो, ॿियो एहसान जंहिंमें इहा ॻाल्हि वाज़िह कई वई त अल्लाह तबारक व तआला उनखे ॾिसे थो। जीअं हदीस शरीफ़ उनखे वाज़िह करे थी, जंहिंमें जंहिंखे हदीस कुदसी चइजे थो, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा बयानु फरमाई ला यज़ालु अब्दी, अल्लाह जी तरफ़ों, अल्लाह सभा तबारक व तआला जी तरफ़ मनसूब कंदे हदीस बयानु कई वई। हिकिड़ी त हदीस उहा हूंदी आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु फरमाईंदा आहिनि, माण्हुनि खे इरशाद फरमाईंदा आहिनि। ॿी हदीस उहा हूंदी आहे जो अलाह जी तरफ़ां हूंदी आहे, मनसूब बि रब ॾे हूंदी आहे। क़ुर जीअं क़ुर पाक आहे, क़ुर पाक जी निस्बत बि अलाह ॾे आहे, हदीस जी निस्बत बि हिकिड़ी अहिड़ियूं हदीसूं हूंदियूं आहिनि उनजी निस्बत बि रब ॾे हूंदी आहे, जंहिंखे हदीस कुदसी चइजे थो। उन में अलाह से ईअं फरमाए थो ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अकून समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी यबसरु बिही इला आख़िरी। अल्लाह से फरमाए थो मूंखां मानो तक़र्रुब हासिलु कंदो आहे नवाफ़िल जे ज़रिए सां। माना उन पंहिंजा फ़राइज़ त पूरा कया, फ़राइज़ त इहो अदुल ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे त फ़राइज़ पंहिंजा पूरा करे, उन खां बाद नवाफ़िल मज़ीद तक़र्रुब जे उसूल जे लाइ उन जी अदायगी इंतिहाई ज़रूरी आहे। उन में अज़कार बि अची विया, उन में ततवात बि अची विया, नवाफ़िल सुनतूं अची वियूं। अहिड़ी तरह सां जेके बि ॿिया अमाल आहिनि, हिकिड़ा फ़र्ज़ वाजिब आहिनि, ॿिया ग़ैर वाजिब आहिनि, उहे सभु अची विया। त इन में अल्लाह तबारक व तआला इहो इरशाद फरमायो, इहो ज़िक्र फरमायो त माण्हू तक़र्रुब हासिलु करे थो नवाफ़िल जे ज़रिए सां। ऐं नवाफ़िल में इहो ॿियो नवाफ़िल जो इहो ग़र्ज़ हूंदो आहे त
माण्हू जे फ़राइज़ में का कोताही कमी थिए थी उहा बि नवाफ़िल सां पूरी थिए थी। ख़ासि फ़ाइदो नवाफ़िल जो वॾो ई हूंदो आहे। इंसान में का कोताही आहे अमल में, कॾहिं अदायगीअ में, कॾहिं उन जे क़याम में, कॾहिं कूद में, कॾहिं उन जे तहारत में, कॾहिं उन जी नियत में, जेकॾहिं का उन में कमी बेशी आहे उहा कमी बेशी उन जी इन नवाफ़िल सां पूरी थिए थी ऐं उन जी तकमील खां बाद उहो तक़र्रुब जो ज़रियो बणिजी वञे थो। फरमाया वयनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, ऐं फ़हशा ऐं मुनकर खां अल्लाह तबारक व तआला रोके थो तो माण्हू विछड़ाई ऐं बेअकुली न करे। ऐं ईता ज़ुल क़ुरबा जो बि हुकुम फ़रमाए थो। इन में इंसाफ़ ऐं मरूवत जेका हुई, अदल ऐं एहसान चइबो आहे। इंसाफ़ मरूवत इहा सभु पंहिंजे लाइ पराए दोस्त ऐं दुश्मन जे मुतालिक़ हुयूं। ऐं उन खां बाद अल्लाह तबारक व तआला अकारिब जो जेको हक़ु आहे उनखे अजनबियुनि खां वधीक ज़्यादा अहमियत ज़िक्र फ़रमाई। जेके तालुकात क़िराबत जा तालुकात जेके रखिया विया आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे, बल्कि अकारिब जी हमदर्दी, मरूवत, एहसान उन में वधीक हुजणु घुरिजे। सिले रहमी या मुस्तक़िल हिकिड़ी नेकी आहे जेका अकारिब ज़वील अरहाम जे लाइ दर्जा बदर्जा इस्तेमालु थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला एहसान खां बाद ज़वील क़ुरबा खे मख़सूस जो ज़िक्र करे तंबीह फ़रमाई। अदल ऐं इंसाफ़ सभिनी जे लाइ यकसां आहे, लेकिन मरूवत ऐं एहसान जे वक़्तु ज़्यादा रिआयत ऐं एहतमाम जेकॾहिं करिणो आहे त उहो अकारिब जे लाइ। जेको मरातिब आहिनि उनजो फ़रामोश करणु गोया कि अल्लाह तबारक व तआला जी क़वानीन खे विसारणु आहे। सवाइ हिन जे त उन में दीन जो को तालुक़ मफ़ाद आहे, माना दीन जे करे ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे करे इन अकारिब खे इन रिश्ते खे माण्हू नज़रअंदाज़ करे, उहो ज़रूरी आहे। ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया, ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया, तव्हां पंहिंजे आबा खे, अबना खे, इख़वान खे औलिया न बणायो, उहे तव्हांजा वली वारिस दोस्त न आहिनि। इन इस्तहब्बुल कुफ़्र अलल ईमान, जेकॾहिं उहे उन्हनि वटि का तमीज़ ई कोन्हे कुफ़्र ऐं ईमान जी, अहिड़ा आहिनि जिन वटि कुफ़्र ऐं ईमान जी का तमीज़ न आहे। जेकॾहिं को माण्हू इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ थो करे, वमन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून,
पोइ ज़ालिम आहिनि। ऐं अल्लाह तबारक व तआला ॿियनि हिकिड़े पासे ॾे उन्हनि जो हुकूक बयानु फरमाया, ॿिए पासे ॾे उन्हनि जो मयार बि बयानु फरमायो। हुकूक पंहिंजी जाइ ते आहिनि, लेकिन तालुकात जो मयार जेको आहे उन में उसूल रज़ाई इलाही मक़सूद बिज़ात हुजणु ज़रूरी आहे। ऐं दीन जूं मफ़ाद ऐं दीन जो जी मज़रत खे मदे नज़र रखणु ज़रूरी आहे त दीन जो उन में मफ़ाद आहे या न आहे। इस्लाम दीन खे हिन में नुक़सानु आहे या फ़ाइदो आहे इन तालुकात रखण में। जेकॾहिं फ़ाइदो आहे त माण्हू रखे, न आहे त न रखे। सम्झे थो मुंहिंजी तालुकात क़ाइमु करण सां दीनी मज़रत आहे, नुक़सानु आहे, इन ॻाल्हि खे ॾिसे इहो त माण्हू पाण सम्झी सघे थो। अकुलमंद माण्हू हुजे त सम्झी सघे थो, बेअकुल ॿी शइ। ख़िताब बि हूअं अकुल वारनि खे आहे, बेवकूफ़नि खे ख़िताब न आहे। बेवकूफ़नि खे त हूअं ई बि अलाह तबारक व तआला जेको आहे नज़रअंदाज़ कयो आहे। हुनखे त अलाह जी फरमाए थो वलाकिन अक्सरहुम ला यअक़िलून, ला यअक़िलून, ला यअक़िलून क़ुर शरीफ़ में फरमायो आहे। बेअकुल माण्हू आहिनि, बेअकुल आहिनि। फरमाई वऊफ़ू बिअहदिल्लाहि इज़ा अहादतुम, ऐं तव्हां पूरा कयो अलाह सां जेके अंजाम आहिनि, जॾहिं अंजाम कयो हिक ॿिए सां, अंजाम जेके आहिनि वाइदा पूरा कयो। ऐं कसमनि खे न टोड़ियो, पके करण खां बाद अलाह साईं खे तव्हां कफ़ील बणायो था, ज़ामिन बणायो था, पोइ वरी ॻाल्हियूं करे वरी फिरी था वञो। अलाह इन अलाह यालम मा तफ़अलून, माना ॻाल्हि जेका हुजे उहा हिकिड़ी हुजे न, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि, ॿिए ॾींहुं ॿी ॻाल्हि, टे ॾींहुं टी ॻाल्हि। अलाह जी फरमाई ईअं न थियो, ईअं न कयो, ईअं न कयो। हुन माईअ वांगुरु न कयो जीअं मके मुकरम में उहा माई हूंदी सॼो ॾींहुं सुट कते वेड़ा ठाहे शाम जो कटे छॾे। फरमाई कसमनि खे तव्हां धोखे जे लाइ इस्तेमालु न कयो, दीन इस्लाम जी ॻाल्हियुनि खे धोखे जे लाइ इस्तेमालु न कयो। फरमाई ला तश्तरू बिअहदिल्लाहि समनन क़लीला, अलाह सां जेके तव्हांजो तालुक़ु आहे उन में तव्हां पंहिंजी क़ीमत वसूल न कयो। दुनिया जी क़ीमत वसूल करे अलाह जे तालुकात खे उनजे परवान चाढ़ियो, ईअं न कयो। छो त इन मां इंदल्लाहि व ख़ैरुल लकुम, अलाह वटि जेका शइ उहा भली आहे, हिन तव्हां ॼाणो था। मां इंदकुम यनफद, तव्हां वटि जेको आहे उहो खुटी वेंदो, अलाह वटि जेका शइ आहे बाक़ी आहे। तव्हां सम्झो था त असां मफ़ाद हासिलु करे ऐं आसूदा थींदासीं ऐं असांखे तरक़ी मिलंदी, इहा तरक़ी तव्हांजे लाइ बाइस मज़रत आहे, नुक़सानु आहे, इहा सही न आहे। पर नजीअन लज़ीन सबरू, इन नज़रिए ते हलण सां माण्हू खे तकलीफ़ूं ईंदियूं, सब्र करिणो पवंदो, सब्र ऐं तहमुल करिणो पवंदो। फरमाइल नजीअन लज़ीन सबरू, असां ज़रूरु ज़रूरु बदिलो ॾींदासीं जिन सब्र कयो। बेअसन मां कानू यामलून, उनजे अमलनि खां बि अञा वधीक बहितर। अलाह ख़ातिर जेको माण्हू सब्र ऐं तहमुल करे थो, उनखे अलाह से फरमाए थो अञा अजुर उनखे वधीक ॾींदासीं, उनजे अमलनि खां वधीक। मन जा बिल हसन फलहू अशरु अमसालिहा, जीअं अलाह फरमाए थो जेको माण्हू नेकी थो करे अलाह उनखे ॾहूं ॾिए थो। अञा ॿियनि फरमाईंदी अलाह तबारक व तआला बस औकात माण्हू जे अमाल खे साउण ते वधाईंदो आहे, उनजी नियत ऐं उनजे इरादे ऐं उनजी हैसियत जे मुताबिक़ को माण्हू जेकॾहिं को अमल करे थो, अलाह से उनखे सम्झे थो त हिन कहिड़े हैसियत सां अमल कयो आहे, अलाह उनखे हिन इख़लास ऐं नियत जे करे वॾो दर्जो ॾिए थो। इख़लास ऐं नियत जेको इहो इंसान जे लाइ वधि में वधि अहम ज़रूरी आहे दीन इस्लाम। इख़लास ऐं नियत, इख़लास जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मन अख़लिस अमलक लिल्लाह यकफ़ीक क़लीलुम मिनल अमल, तूं पंहिंजो अमल अलाह जे लाइ ख़ालिस कर, थोरो अमल तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। حي على الصلاة، حي على الصلاة، حي على الفلاح،
حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله. الحمد لله الذي خلق كل شيء بقدر والصلاة والسلام على رسوله سيدنا محمد الذي بشارته شق القمر كان نبيا بين الماء والطين والبشر وعلى آله وصحبه خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وحيدان إن المتقين في جنات ونهر في مقعد صدق عند مليك مقتدر اعلموا أن المتكاثر كل ناس شاربها والكبراء كل ناس داخلها كما قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. كم يا من الدنيا انتقل قد غره كل الأمل أو لم يزل بغفلة حتى لنا أجل الموت يأتي بغتة والقبر صندوق العمل اصبر على أهوالها لا موت إلا بالأجل قليل عمرنا في دار الدنيا ومرجعنا إلى بيت التراب ألا يا ساكن القصر المعلى فتدفن عن قريب بالتراب له ملك ينادي كل يوم لطول الموت وظلم الخراب. بارك الله تعالى لنا ولكم ولسائر المسلمين إنه تعالى جبار غني كريم ملك بر رب رؤوف رحيم. نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. نشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له. نشهد ان سيدنا محمدا عبده ورسوله. ان الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد بعدد من صلى وصام صل عليه بعدد من قعد وقام صل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى أصحابك أجمعين. تعالوا المتراحم عباد الله رحمكم الله. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله عظيما جليلا جبارا ينصركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى عز وجل والله يعلم